पत्थर जा माण्हू बात वापस थींदी पर जेकर तू जिद ते अची बीठो आई ना उन कारी ऐं कारे सां गॾु तोखे बि ॿधी खणी हलंदुसि। बस बस जाबिर खान बस तमाम घणो ॻाल्हाए वे। तू छोकरे ऐं छोकरी जी ॻाल्हि तो करी न। नवाब खान जी जागीर मां नवाब खान जी इजाज़त जे बगैर तू मामूली पखी नथो पकड़े सघीं। सीनो परूण थी वेंदी समझी। उहे ॾंद ऐं ॾाठूं ई ॿियूं जेकी जाबिर खान जो सीनो चीरनि। अरे ॾिसो चाचा ॿधी खणी हलोसि त मां हिनखे ॿुधायां त जाबिर खान कहिड़े रकात जो नालो आहे। तू मूंखे हितां छा ॿधी खणी हलंदे? जेकर मां चाहियां न तव्हां सभिनी खे ॿधी एक खाने में उछलाए छॾींदुसि पर मां एतिरो तॾहिं जो वेल न आहियां। हींअर तोखे ग़लती जी माफ़ी न मिलंदी पर हाणे तूं पंहिंजी हरकतुनि जो पाण ज़िम्मेवार हूंदे। हथियारनि सां माण्हू जाबिर खान जे साम्हूं प्यारे जाबिर खान खे टिजारे नथो सघी। मां कारे ऐं कारी खे वठी पोइ वेंदुसि विढ़ंदे त विढ़ंदुसि। इहो जाबिर खान जो आख़िरी फ़ैसिलो आहे। इहो फ़ैसिलो नवाब खान खे ॿुधाए छॾिजो छो त मां ज़िद्दी आहियां ज़िद्दी। मरंदुसि या मारींदुसि। सोनू छा थियो? का ख़बर पई? किथे आहे तव्हांजो बाबा? ॻोठे आहे? हितां त बाबा बि निकिरी चुको आहे मामा वारनि जे पोयां। ठीकु आहे जेको बि थिए मूंखे फ़ोन करे ॿुधाइजांइ। पुट कहिड़ी छोकिरी हुई? चाचा नवाब खान जी थी। छा तुंहिंजा हुन सां वास्ता आहिनि? यूनिवर्सिटीअ में गॾु पढ़ंदा हुआसीं। इहा मूंखे हाणे ख़बर पई आहे त हू नवाब खान जी थी आहे। पुट अहिड़नि माण्हुनि जे औलाद खां पासीरो रहंदो करे भला छोकिरीअ को आसरो ॾिनो। हाजी बाबा मुड़ुस वॾो ज़िद्दी आहे ॻाल्हियुनि सां कोन मुड़ंदो। किथे ईअं न थिए जो वञी सोबत खे दाबा ॾे ऐं सोबत हुनजे ताबे में अची छोकिरो ऐं छोकिरी हुन हवाले करे छॾे। मूं सोबत खे सम्झाए छॾियो आहे वरी बि तव्हांजो सम्झाइण लाज़मी आहे न त वॾो नुक़सानु थींदो हाजी बाबा। मां हींअर ई अचां थो ताक़त ते मुंहिंजे अचण ताईं हुनखे रोके रखिजो ऐं हा ख़्यालु कजो त को नुक़सानु न थिए। मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि हाजी बाबा पर ॿुधायोमांव न त मुड़ुसु ॾाढो ॾिंगो आहे। तव्हां उहो ताक़त ते हुजिजो। जी हाजी बाबा। राणा जी वॾा बाबा। तूं माण्हू वठी सोबत जे तरफ़ निकिर। जी बाबा। त असां बि अचूं था। पैर ते टकर छेवन हणा लॻा था थी। रेस कीअं चइबो आहे? रेस जी मर्ज़ी आहे पैर हेठि करे या मथे करे। तोखे कंहिं चवणे ते वेहे कंहिंजी इजाज़त था वेठो आहीं? कयो मन मस्तियूं भली कयो। रुगो चाचो जाबर अचे तव्हांजो सभु ॻाल्हियूं उनखे मां ॿुधाईंदुसि। हा छा ॿुधाईंदेसि? हा ॿुधाईंदोसांसि त सॼो ॾींहुं होता करे सुता पिया हूंदा सुम्ही सुम्ही खटी वाॾिणी छिनी छॾी अथनि। हा अरे त पोइ छा थी पियो? ओता करे सभु ईंदा आहिनि सभु विहंदा आहिनि जंहिंसां वेठा थी त छा थी पियो? हा मूं हिकिड़ी ॻाल्हि सोची आहे। कहिड़ी ॻाल्हि सोची अथई? वरी कन हेॾे कर त ॿुधाए। चक त कोन हणंदे? ठीकु आहे पोइ तूं वञ कमु करे आ।
बाक़ी मां हिनखे मुंहुं ॾियां थो। ॾाढी त तोखे पर मनु वेठो आहे हिते। वींदे कोन वींदे? नथो वञा? न वींदे? ही ॾिसी थो रिपीटर न आहे त विहाणो त मुंहिंजो हथियार आहे। बड़े अरे अरे बस बस भी वो चाचे के अचण दे ताज खबरों ॿुधाईंदो असां से पता के ॾिसी रहंदो। हाँ जाबर जो नालो ॿुधूं था साह निकिरी थो। खेर जाबर न आहे त वॾेरा साईं। अम्मा अजाए न मुई साबा सा तू चिड़ी पई अलाए वनी तोले मुले केड़ियूं खडू खोटींदी। चाची तू परेशान न थी जेकर साबा खडू खोटियूं न त ने खड में साबा की पूरी दस। तो चाची फराज का लिया छो फराज त बाहर निकरी वियो। सुठो थियो। छा चई अबा? इहो ई तो हुनखे मूं ॾाढो ॻोल्हियो पर हो मिले ई कोन थो। ओ ताकते हूंदो वञ ओॾे ॾिसीस। उतां कतां त अचां पियो 4 महिमान उते जी लथा आहिनि चवनि पिया जाबर खान सां मिलंदासीं। अबा तो पोइ तू ॿुधाई ना न त जाबिर खान घर कोने। इहो मूं उन्हनि खे ॿुधाए छॾियो पर उन्हनि चयो त मानी खाईंदासीं। वञी जाबर जे छोकिरनि खे ॿुधा त असां लाइ मानी तयारु करे अचनि। फराज त घर में लभे कोन थो। चाची मेहमान जे कॾहिं खाली पेट विया न त चाचो खलल आहे छॾींदो। अबा कोई भला हिकड़ी असां मथां महिरबानी कर तू वञी ॿाहिरि महिमान सां वेह त असां मानी करे थी वठूं। हा हा चाची छो न पर तव्हां रुगो हथ खे हलाईंदा वञो। अम्मा तू जल्दी करे भाॼी ठाहे वठ त मां मानी पचाए वठां। महिमान सुरीला आहिनि चाची का कुकुड़ धुकुड़ को हो पर कुकड़ियूं त वथाण ते आहिनि। पर इन कुकड़ खे पकड़ींदो केर ठाहे ॾींदो। कुकड़ कुकड़ मूंखां केॾा वेंदी साल थिया त चाची कुकड़ न खाधी आहे। अॼु त कुकड़ जा हॾा बि खाइबा। तव्हां तयारी पकड़ियो मां ॿाहिरां कुकड़ खे पकड़े अचां। माई साबा ॻाल्हि पई करे त चाचे हे पाण वारे छोरे फराद खे वॾो पुछड़ो कयो आहे। या माई साबा त रुगो हणंदी आहे फूकूं उनखे किथां ख़बर पई? हूंदो अदा हूंदो माई साबा जेस ताईं न ॿिली वांगुरु 7 घर न हणंदी आहे तेस ताईं उनखे आराम बि न ईंदो आहे। अदा ॿी नई ख़बर ॿुधाई कहिड़ी? चाचो धण मुड़सन जो वठी रहमान ऐं राणीअ जे पोयां वियो आहे। चाचो सम्झी अदा चाचो कामयाब वेंदो हिननि खे पकड़ण में। आहे वॾो ॾाइण अॻियां बि जवान पिया आहिनि हाणे ॾिसूं त छा थो थिए। जेसी ताईं ने छोरी ऐं छोरे खे चाचा न मारींदो तेस ताईं उनखे सुकून ई कोन ईंदो। भई निंधड़ का हथ अची विया अथसि उन्हनि जे पोयां बाहियूं त ॿारींदो न हुन छोरीअ जो को ओही वाही ऐं न वरी रहमान जो को ओही वाही। कुदरत वारे वटि इंसाफ़ आहे ज़ेबुला। जेकॾहिं ग़रीब माण्हू पुॼी न सघंदो न त झोल झले पिटींदो ज़रूर। उहो त आहे रमज़ान बि सॼो ॾींहुं बुक खयो थो वेठो पिटेसि। तूं छा थो सम्झी त इहे पिटूं ई पारा त जाबर खे सुधरण ॾींदियूं? जंहिंजो संद सड़ियल हुजे उनखे पिटूं ऐं पारा था छा कंदा? खुद जुब हुजे सालू बाक़ी सही चाचो आहे कंधार पूरे तरह खे टांडा ॾेई छॾिया अथसि। एतिरे क़दुर जो निभागे असांखे बि न बख़्शो। मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई शरीफ। तूं चाचा जी तारीफ़ पियो करी या बुराई? सच पियो चवां था को हाणे तूं तारीफ़ सम्झी या बुराई पर इहो वॾो ॾाइण थई कोन छॾींदो रहमान ऐं राणीअ खे। पता तो वाह जे कम के पटियो अथई 5 मान जी मानी अकेला बि थो खाई हिकिड़ो गिरा थो चबाणी ते ॿिए खे ईअं ॻीहींदो थो वञी। अरे न तूं खावा त मथां टियों को अची मथां असांजे घर के हिकिड़े खे मथां भॼायो अथमि। तूं मूंसां गॾु मानी खाधी कोन्हे मूंखे थो चई विच में पेट में सूर। अरे 1.5 गिरा मस थोड़ा 30 गिरा आयो थो वञे। 30 गिरा हे प्लेटूं कंहिं चटियूं आहिनि तूं चटियूं आहिनि न। मुंहिंजो पटाटो आहे न अरे भागा सालनि खां पोइ मुर्गे जी भाॼी मिली आहे। पुटू सभु तूं खाई आहे बाक़ी पटाटो बचो आहे उहो बि नथो खाइण ॾी। हाणे इहा अटकल छॾ हाणे हीअ अटकल रोज़ कंदासीं। दुआ करियो जाबर खान त रहे पियो हुजे हिते अचे ई न। अथा मनू हाणे तूं रुगो दुआ घुर त हफ़्तो महीनो जाबर खान हेॾे न अची
असां खाई खाई असांजी खल सफ़ा साई थी वेंदी। बस तू मानी मां तो पट दुआ कर शुक्र कर बाकी सजी मानी मां खाईंदुसि। अरे किथे हे कुक खाली लगी पिया, हे पासो अञा भरियो ई कोन्हे। ए तुंहिंजो कुख मोलाए करे मसले जो हल अॻे पोइ ॻाल्हियूं आहिनि। तव्हां इन ज़िद ते अड़िया बीठा आहियो त ॻाल्हियूं न थींदियूं, ज़ोर आज़माई थींदी। जे ज़ोर आज़माई थींदी त उन जे अंजाम जी ख़बर अथव? खून थींदा, रत वहंदा, इन्ही ख़ौफ़ मां बेग़ैरत थी घर वेही रहण। ना नवाब खान ना, जाबिर खान उन्हनि मां न आहे जेकी पंहिंजे सिर बचाइण लाइ पंहिंजी इज़त खे कुर्बान करे छॾींदा आहिनि। पर जाबिर खान उहो राकास आहे जेको पंहिंजी इज़त ख़ातिर पंहिंजो सिर ॾियण बि ॼाणे ऐं वठण बि ॼाणे। जाबिर खान पंहिंजी अना ऐं होड़ खे गैरत जे दायरे में न आणियो। इज़त ऐं गैरत इन में नाहे त ॿिन मासूम ज़िंदगियुनि सां खेॾियो वञे। हू केतिरा मासूम पाक साफ़ सिधा आहिनि, तव्हां खां वधीक उन्हनि खे मां ॼाणा। हिक तरफ़ी ॻाल्हि ॿुधी ॿिए खे ज़ालिम चवण इहो किथां जो इंसाफ़ आहे? इहो ई त मां चाहियां थो त इंसाफ़ थिए ऐं हक़ीक़त ताईं तॾहिं पहुचंदासीं जॾहिं ॻाल्हियूं थींदियूं। पर तव्हां जे ज़िद ते चढ़िया बीठा आहियो त ॻाल्हियूं न थींदियूं। मां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियां, पर इंसाफ़ केरु कंदो? केरु इंसाफ़ कंदो? जाबिर खान तो अञा मूंखे सुञातो ई नाहे। नवाब खान उन शख़्स जो नालो आहे जेको रिश्तनि खां मथे पंहिंजो कदु रखे थो। ही फ़ैसिलो त तव्हां सोहबत ऐं उन छोकिरे जे विच में आहे जिन सां मुंहिंजी ॻाल्हि छॾ थी लॻे। पर जे तव्हां दाही मुंहिंजे सॻे पुट लाइ वेठो आहे न, त नवाब खान इंसाफ़ ख़ातिर सॻे पुट खे बि कुर्बान करे छॾे हा। इहा ई नवाब खान जी इज़त ऐं गैरत आहे ऐं इहो ई नवाब खान जो ईमान आहे। जाबिर खान ठीक है नवाब खान, असां तव्हां मथां यकीन रखूं था। गॾु कयो असां सभिनी खे, रातो रात निबेरे छॾियो। अॼोको ॾींहुं ऐं अॼोकी राति तव्हांखे इंतज़ार करणो पवंदो। ॻाल्हियूं सुभाणे थींदियूं। अञा सोबत वारनि खे मुतमइन करणु बाक़ी आहे। ठीक है नवाब खान, असां सुभाणे पहुची वेंदासीं। अब्बा तुझा सट वारा आखिर कसा छो चप पहुंची विया आहे? मां हिन में सोट वारनि जो को बि कसूर न आहे। टे ॼणा तो सां विड़िया आहिनि ऐं चए थो त हुननि जो को बि ॾोह न आहे। मां बाबा जी पोख पियो थो लुणा। बाबा जी सोट वारनि सां विढ़ंदो त छा हू मूंखे छॾे ॾींदा? पुट हिन वक़्तु तुंहिंजो पीउ हिते कोन्हे। जेकॾहिं तूं इजाज़त ॾीं त नज़ीरा ऐं मां तुंहिंजे सट वारनि ॾे मेड़ में त खणी वञो। न मां न, सोट वारनि जे दर ते वञण सां को बि फ़ाइदो कोन मिलंदो। अब्बा पिणे सां वञी भले विढ़नि, मां उनजे रोकण लाइ कोन थी वञा। पर जॾहिं तूं उन्हनि सां विढ़ी कोन थो त पोइ हू तोसां छो था अटकजनि? चाची फराज़ खे छॾ, ही त न पियो कंदो। हल त तूं ऐं मां हुननि खे हली मिंथ मेड़ करे अचूं। का बि ज़रूरत न आहे। ऐं मां रोके छॾियो त बस न। चाची ॾिसी थी न, हाणे हे बि चाचे वांगुरु दड़का ॾियण लॻो आहे। जॾहिं प्यार सां न सम्झंदी त दड़का खाईंदी न। पुट दड़कनि ॼण लाइ पिणे ई खोड़ा। जेकॾहिं तो असांखे न ॾिना त ख़ैर आहे। मां तव्हांखे दड़का कोन थो ॾियां, बसि एतिरो थो सम्झायां त सोट वारनि ॾे वञण जी का बि ज़रूरत न आहे। जे तव्हां वेंदव त इहा ॻाल्हि लिकंदी कोन, अॻे या पोइ इहा खुली पवंदी। जॾहिं बाबा खे ख़बर पई त पोइ हिन घर में कहिड़ी क़यामत बर्पा कंदो? हा इहो त आहे। त पोइ छॾियो हिन ॻाल्हि खे। तौबा कईसीं, तौबा कोन थियूं वञूं। असां तुंहिंजी चङाई लाइ पियूं वञूं न। तूं मूंखे छॾ, मां पाण ई मुंहुं ॾींदुसि सोटनि खे। अब्बा अलाह ईमान ॾींदो तुंहिंजे सोटनि खे, बाक़ी असां छा था करे सघूं? हथ ॾाढो गरो थी निभागा। हाणे ॻाल्हि ॿुध, ख़बर थी रही आहे। मानी चई अच बता इन चक्कर तूं वञ न त शक कंदा। अरे शक कोन कंदा, तूं वञ त सही। बता जेकॾहिं शक कयूं न सॼो ॾींहुं बुख मरंदासीं, सम्झी छो नथो?
इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। चङो मां वञा थो, मानी चई थो अचां, उतां अॻिते हल, छिनकार बि ॾे ऐं ॿुहारी बि ॾे, मां पंहिंजो कमु करे थो अचां। छिनकार बुहारी छो ॾियूं, असां को जाबर जा नौकर हूं छा? अरे कुछ हिलाल करे बि खा निभागा। अथा पोइ तूं हीअं कर, अॻे चक्कर मां 5 माण्हुनि जी मानी चई, तूं 6 जी चई अची न। 6 जी छो? 4 माण्हू अमाले बि खणी हलंदासीं न। पोइ मां 10 जी चवंदुसि, 4 माण्हुनि जी मां दमा खाईंदी आहे। हीअं ॾिस, हीअं आहे, ठीकु आहे? चलो फराटा मोकिल न, फराटा। मुराद, लाल खान वारा न तव्हांजे दुश्मननि खे पंहिंजे तव्हांजे माण्हू जे मथां एतबार कयो अथव न, उहो ॾिसण जो सिधो आहे, ॻाल्हाइण जो मिठो, पर अंदर जो कड़वो ज़हर अथव। एतिरो आसानी सां वठ कोन ॾींदो। ज़ाहिर आहे जेको जंहिंजे वेझो हूंदो उहो उनखे चङी तरह सुञाणींदो हूंदो। तव्हां पंहिंजे सौट खे चङी तरह सुञाणो, पर तव्हां जाबिर ख़ान खे न सुञाणो, छो जो पंहिंजी इहा पहिरीं मुलाक़ात आहे। उन करे ई तव्हांखे सम्झण जी कोशिशि कयां पियो त पूरी होशियारीअ सां रहिजो। नवाब खान तव्हांखे माराए सघे थो। उहे ॾंद ऐं ॾाठूं ई ॿियूं जेकी जाबिर ख़ान जो सीनो चीरनि। जेकॾहिं नवाब हिन भूअ जो किलो आहे त जाबिर ख़ान बि राकास आहे, राकास, जेको नवाब खान खे नुपूड़े फिटो करे छॾींदो जेकॾहिं कारो ऐं कारी असांजे हवाले न थिया था। सवाल ई पैदा नथो थिए त कारो कारी तव्हांजे हवाले कनि। ॻाल्हियुनि लाइ चयो अथसि, सुभाणे ॻाल्हियूं थींदियूं, पोइ ॾिसंदुसि त इहो कारो ऐं कारी मुंहिंजे हवाले कीअं नथो करे। ॻाल्हियुनि में नवाब खान तव्हांखे अहिड़ो घुमाईंदो जो ख़ाली हथे तव्हांखे वञणो पवंदो। बहादुर, इहा तव्हांखे सुभाणे ख़बर पइजी वेंदी त नवाब खान में केतिरो दम आहे ऐं जाबिर में केतिरो दम आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे दोस्ती में ॿुधाए छॾियां, कारे ऐं कारी खे हर हाल में हितां वठी वेंदुसि। उन लाइ मूंखे जेकॾहिं नवाब जे लाश मथां गुज़रणो पियो त गुज़री वेंदुसि। इहो पुछ त छा नाहे थियो, ई छोरो तोखे तकींदो पियो रहे। पर इहो त मूं कॾहिं बि महसूस न कयो। तव्हां महसूस कीअं कंदव? सुघड़ जो चक्कर दीनू सां पियो हले ऐं हिन जो चक्कर तोसां। हिकु मां सां, ॿियो वरी धी सां। बुआ, मां चवां थी पंहिंजी बकवास बंदि कर, न त छा कंदीअ? हां छा कंदीअ? सच थी चवां न, तॾहिं थी बाहि लॻई। छा कंदसि मां? हां मां तोखे ॿुधायां थी त मां छा कंदसि। आहे छा ते गौर कयो अथव? सोनू, एतिरा भेरा मां तोखे मना कई आहे त हिन जो मुंहुं न लॻंदी कर। न जो कम ई घर में छेड़ो ऐं तमाशो करणु आहे। मम्मा, इहो बर्दाश्त तव्हां करे वेठा हो, मां हरगिज़ बर्दाश्त न कंदसि। जेकॾहिं बुआ ॿीहर मुंहिंजे ख़िलाफ़ अहिड़ी बकवास कई त छा कंदी तूं? छा कंदी? हिकु चक्कर न 10 चक्कर चवंदसि, 10 चक्कर। तव्हां मां ई धी जो चक्कर घर जे नौकरनि सां पियो हले। जेकॾहिं ईअं न हुजे त तव्हां नौकरनि खे जवाब छो नथी ॾियो? ॿिया नौकर खुटनि जो हिननि खे सिर ते चाढ़े छॾियो अथव। मां चवां थी पंहिंजो वात बंदि कर। त इहो जेको वात थी न, इहो हमेशह लाइ बंदि करे छॾींदे। बस कर सोनू, मां चवां थी तमाशो करण जी का बि ज़रूरत न आहे। मूं त घर जे नौकर खे सम्झायो पे, इन जो को हिन सां चक्कर पियो हले, तॾहिं तूं मूं मथां छोरी छिती थी पई आहे। ठीकु आहे, असांजो ई नौकरनि सां चक्कर, असां इलाही गंदियूं, तूं खीर जहिड़ी साफ़। महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते असांजी पचर छॾ, निकुरे था। हा मां घरां निकिरी थी वञा, छॾियां थी तव्हांजी पचर, पोइ तव्हां अदा खे पूरो करे ऐं घर जे नौकरनि सां
सोनू तुंहिंजी एतिरी जुरत कि पंहिंजी बुआ जे मथां हथ खयो अथई माफ़ी घुर न खा सॉरी मम्मा मां तव्हांखे बख़्श कान